पाकिस्तानी मॉडल ऐं अदाकारा माहिरा ख़ान जो चवण हो त संदसि ईंदड़ फिल्म वरना अहिड़े हिसास मौज़ू ते आहे जेके शयूं मुआशरे में त थींदियूं रहंदियूं आहिनि पर उन ते माण्हू ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि हूंदा। बरतानवी ख़बरूं इदारे BBC खे इंटरव्यू ॾींदे संदसि चवण हो त हुनजी नई फिल्म वरना हिकु अहिड़ी छोकिरी जी कहाणी आहे जेका बेडरपी जारहाणे मज़ाज जी मालिक हूंदी आहे, जंहिंसां जिन्सी ॾाढाई थिए थी, जेका ख़ामोश रहण बदिरां इंसाफ़ लाइ विढ़ण जो फ़ैसिलो करे थी। माहिरा ख़ान जो चवणु आहे त फिल्म रिलीज़ थियण खां अॻु हूअ नर्वस आहे, हुन उहा फिल्म नाहे ॾिठी। डायरेक्टर शेब मंसूर फिल्म ऐं पाण खे लॉक करे छॾियो आहे। माहिरा ख़ान जो चवणो त जिन्सी ॾाढाई हवस न पर ताक़त जो इज़हार आहे, जंहिंमें मर्द ॿुधाईंदो आहे त हू औरत खां ताक़तवर आहे, औरत खे जेको करणो आहे वञी करे। Rape is an act of showing power. It's not an act of sexual frustration, actually. It's especially when a powerful man or a powerful woman uses their position. When a powerful man rapes a woman, it is an act of power. कि मैं तुमसे ज़्यादा मजबूत हूँ और कर लो जो करना है। रणबीर कपूर सां तस्वीरुनि जे मामले ते संदसि चवणो त हूअ जेको लफ़्ज़ ॻाल्हाईंदी मीडिया उन खे ट्रोड़े मरोड़े पेश कंदी आहे। ख़ामोश रहण ॻाल्हाइण खां वधीक ॾुखियो आहे, पर उन जे हक़ में घणनि माण्हुनि आवाज़ उथारियो आहे। बॉलीवुड में कमु करण बाबति माहिरा ख़ान चयो त शाहरुख ख़ान सां गॾु कमु करण जो तजुर्बो बहितरीनु हो। माहिरा ख़ान चयो त हिकु फ़नकार जी हैसियत सां पाकिस्तान ऐं भारत में सुठा लाॻापा चाहे थी, पर अॼुकल्ह अहिड़ियूं हालतूं न आहिनि जो भारत में कमु करे सघिजे। जब आप मुझसे पूछती हैं इंडिया और पाकिस्तान, यहाँ तो लैंग्वेज भी कनेक्ट करती है, यहाँ तो हर चीज़ कनेक्ट करती है, और उसमें भी हमने बाउंड्रीज बनाई हुई हैं। सो इट्स वेरी सैड। और जब आर्ट आप खोल देते हैं तो फिर आप देखते हैं कि किस तरह फ्लरिश करते हैं लोग। संदसि फिल्म रईस खे पाकिस्तान में निमाइश जी इजाज़त न मिलण ते हूअ मायूस थी। हुन चयो त भारत में हुन उहो सोची कमु कयो त हूअ उहो कमु पाकिस्तान लाइ करे रही आहे।